जाब्ता पुलिस छा थी करे। ये हेड़ा वड़ा वाक़या थी विया, वारदातूं थी वियूं, इज्जतुनि जा खून थी विया, बेगुनाह कुसिया। पर तुझे सूबेदार जी जूं बि निंड में हुई। छा पई करे पुलिस? कुछ कोन कयो पुलिस। भले भले बेचारे पेरो खणी हक़ीक़त पधरी कई, ये पेरा पुलिस के छो नजर कोन आया। रईस काबू खान, असांजा हथ बदल आहिनि, जिन असांखे नौकरियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे कीअं बदलंदासीं? रईस काबू खान, सूबेदार सिकंदर खे मुजन खान नौकरी वठी ॾिनी आहे, उहो हुन में हथ कीअं विझंदो? जेकॾहिं अॼु हू सूबेदार आहे ऐं ड्यूटी थो करे त उहो सभु मुजन जे करे। रईस काबू खान, सॼो सिस्टम ई ख़राब आहे। तालीम मुफ़्त आहे पर पोइ बि प्राइवेट स्कूल आहिनि, सिहत बि मुफ़्त आहे पोइ बि मेडिकल सेंटर आहिनि। असां कयूं त छा कयूं? राणा साहब, पहिरीं फुर्सत में तव्हां मुजन जे बंगले ते छापो हणो। रेशम उते मौजूद आहे, मुजन जे बंगले में। बाक़ी सोनी जंग में आहे, जंग में हिकिड़ी कोठी आहे, उहा उते क़ैद आहे। ऐं लौंग जो कातिल बि इहो मुजन आहे, मुजन। ये सभु शायदियूं कबूतर ॾींदो। तव्हां केस दाख़िल कयो ऐं हिन मुजन खे गिरफ़्तार कयो। बाबा साईं, असां इंक्वायरी करे रहिया आहियूं ऐं केस बि दाख़िल आहे। बाक़ी रही ॻाल्हि छापे जी, राति छापो हणंदासीं। जेकॾहिं रेशम उतां बाज़ियाब थी वई त मुजन खे बि गिरफ़्तार कंदासीं। महिरबानी राणा साहब। आउं हाणे हलां थो। ठीकु आहे। अरे रशु, यार रेशम आहे किथे? रेशम के मुजन पंहिंजे बंगले में विहारियो वेठो आहे। मां त चवां थो ॿ टे हमराह वठी हली मुजन जे बंगले ते वेहूं, मुजन सां कचहरी कंदे कंदे पिस्तौल मुजन जी धोंतड़ी ते रखां ऐं उनखे चवां त रेशम आहे किथे। पोइ रेशम खे वठी हलियो अचां मां। ऐं पोइ रेस उन महिल थींदी तव्हांजी शादी। तूं इलेक्शन लाइ घुराइण में कहिड़ो वक़्तु लॻंदो? बस रोशू, समझियो प्रोग्राम पक्को थियो। अजराणी, ॿियो सभु ख़ैर आहे न? ख़ुशि आहियो न? चाचा पलियो ऐं हाशिम त ख़ुशि आहिनि? हाँ दा, उहे बिल्कुलु ठीकु आहिनि। सुठो कई अदी जो तूं हेॾां हली आई। ससु बि सॼो ॾींहुं हिते अकेली आहे ऐं तूं बि हुते सॼो ॾींहुं अकेली ई आहे। हा दा, हिक खां ॿ भला आहियूं, पर दा इन हाजी शरीफ़ खे अञा केतिरो ॾिसंदे? कॾहिं तुंहिंजूं ज़मीनूं विकिणी हलियो वेंदो, इहो हाजी शरीफ़ कॾहिं बि तुंहिंजो सजण कोन थींदो दा। तोसां कयल सभु ॾोह ऐं ज़्यादतूं हुन ते सभु साबित थी चुकियूं आहिनि। हा दी, सची आहे। इन मामा शरीफ़ मूंखे मारण लाइ वस कया, ज़हर ॾिनई, गोलियूं हणाई। बस दी, कहिड़ा वेही किताब खोला। पर दा, पोइ बि अञा इन हाजीअ खे छॾियो वेठो आहीं? चाची, सॼी ख़बर अथसि इन हाजी शरीफ़ जी बहादुर खे त मुंहिंजो ॿार ज़ाया बि इन्हे करायो हाजी शरीफ़, ऐं मूंखे घर मां बि इन्हे कढायो। ॿियो त ठहियो चाची, पर इहा बि ख़बर अथसि त बहादुर जी माउ खे बि इन हाजी शरीफ़ मारियो हुयो। सॼी ख़बर अथसि, पर कुझु बि न चवंदी। मामो जो थे न जो वो। हा, मामो आहे मुंहिंजो। गोली त कोन हणंदोमांसि न, बधराए छॾियो अथमांसि, वियो हूंदो जेल में। इहो बि सुठो कयो अथई। ॾोही आहे न त उनखे सज़ा बि मिलण घुरिजे। सभु केस हिन ते हणी छॾेसि। हा ससुई, हाणे सभु केस हणंदुसि हाजी शरीफ़ मथां, घटि कोन थींदी हिन सां। ठीकु आहे, चांहि पियो हाणे। चाची, चांहि पियो। वज़ीर, पहरेदार मोर्चन में वेठा आहिनि या सॼो ॾींहुं ताशीरात कर? बाबला साईं, पहरेदार सॼो ॾींहुं मोर्चन में पता तासू खे जॾी। भला इहो ललाई त मुजन साईं पाण रेशम जी तलाश में निकिरंदो? बाबला साईं, कबूतर खे चई छॾम, पाण इहो कबूतर खांबाणी में विझंदो खड़ो। ठीकु आहे वज़ीर, इहो भलो कई। हाणे कबूतर वञी सॼे शहर में ॿुधाईंदो। मुजन साईं, तव्हां फिक्र न कयो, असां वेठा आहियूं न। खबरदार मुजन, तव्हां सभु पुलिस जी हिरासत में आहियो। वज़ीर, भॼण जी कोशिश न कजांइ, न त मुफ़्त में मार थी वेंदई। हा, मां छो हूंदुसि पुलिस जी हिरासत में? छा कयो मां? चोर आ, धाड़ेल आ, लोफर आ? माफ़ कजा सूबेदार, ग़लति जगह ते आयो आहीं। मां ठीक जाइ ते आयो आहियां। मूंखे शक आहे त रेशम हिन बंगले में आहे। शक अथई त वञी ॻोल्हीसि, सॼो बंगलो पियो अथई। साहब,
मूंखे पूरो पूरो शक आहे त रेशम मुजन वटि मौजूदु आहे। सरवर तव्हां वञी बंगले जी तलाशी वठी अचो। साहब हिते रेशम मौजूदु न आहे। हिन दफ़े त तूं बची वई मुजन, पर बार बार कोन बचंदे। सरवर अचो। जेल त मूं लाइ नओं न आहे, जेल सां त मुंहुं ॾेई वेंदुसि, पर बहादुर जे साम्हूं कंध कीअं खणी सघंदुसि। ग़लती त बहादुर जी बि आहे, सॼी मिल्कियत ते नांग बणिजी वेही रहियो आहे। जॾहिं वॾो मां हुयुसि, ज़मीन मुंहिंजे पीउ जी आहे, दरिया खां त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो। हक़ीक़त में राज जी पग मूं ते आहे। बहादुर मुंहिंजे हक़ ते धाड़ो हयो वेठो आहे। हिते केरु हक़ जो फ़ैसिलो छो नथो करे? हाँ, बहादुर मुंहिंजो ॾोही आहे, मां बहादुर जो ॾोही न आहियां। मां बहादुर जो ॾोही, बहादुर ई मुंहिंजो ॾोही आहे। छा पियो सोची हाजी शरीफ़? कुझु बि न साहब इहो ॿुधाए, मुंहिंजी ज़मानत जे लाइ केरु आयो आहे या न? हाजी शरीफ़ हाणे तोॾे केरु ईंदो? तुंहिंजो न ओही न वाही, हाणे सॼी उमिरि तूं सरकार जो महिमान हूंदे। अच्छा साहब, कुझु कर यार, मिड़े महिरबानी कर मुंहिंजे मथां। मां छा कयां? तूं छा कंदे? तूं छा थो करे सघीं मुंहिंजे लाइ? इंसानियत जे नाते जेको मूंखां थी सघियो उहो मां कंदुसि। साहब, मुंहिंजो हिन दुनिया में केरु कोन्हे, ख़ुदा वास्ते मुंहिंजी मदद कर। मुंहिंजे लाइ पैसा केरु ख़र्च कंदो? मिट माइट त कोन अथई, भला को यार दोस्त त हूंदई न? हाँ साहब, गुलज़ार आहे, मुंहिंजो जेल जो यार आहे। तव्हां महिरबानी करे हुनखे मुंहिंजो न्यापो ॾियारी, हू मूंखे आज़ादु कराईंदो। हाजी शरीफ़, गुलज़ार धाड़ेल आहे ऐं पुलिस खे घुरबल आहे, हुन ते 2 लख रुपया इनाम आहे ऐं मां इहो ग़लति कमु न कंदुसि। भला ॿुध त सही, कहिड़ी तकड़ थई जो एॾो रुखो रुखो तो ॻाल्हाई? ॾिस छोकिरी, मूंसां घणो न ॻाल्हाए, छो जो मां पत्थर जो माण्हू आहियां ऐं तुंहिंजे हुस्न जा हमला मूं ते असर कोन कंदई। चुप करे वे, न त गोली हणी चवंदुसांइ। तूं पत्थर जो माण्हू नाही, मिट्टीअ जो माण्हू आहीं, ऐं मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे अंदर में बि एहसास आहे। तुंहिंजी दिलि मेण जी आहे ऐं जंहिंखे तूं हुस्न जा हमला थो चवीं, हक़ीक़त में उहो प्यार आहे जंहिंखे तूं सम्झी त वियो आहीं, पर सम्झण नथो चाहीं। तूं हक़ीक़त खां मुंहुं नथो मोड़े सघीं ऐं मुंहिंजी दिलि नथो टोड़े सघीं। सोणी, हिन अंधनि जे अॾो रोअण अचायो आहे। ही बेक़दरा प्यार मां छा ॼाणनि? जेके लोहार लोहो कुटिन, उन्हनि खे हीरे ऐं जवाहर जो कहिड़ो क़दुरु? हाणे चुप करे ॿई वेही रहियो। रेशम, ॾे ख़बर। सुणी, वाह जी अदाकारी कई अथई। अहिड़ा मकर कया अथई जो इहो जाड़ो असांजो थी वेंदो, ऐं इहो जाड़ो असांजे पारां असांजे दुश्मन सां विढ़ंदो ऐं इहो ई असांखे आज़ादु कंदो। वॾेरी, ईअं ई थींदो, ऐं हिन जाड़े खे शीशीअ में लाहिण ॾुखियो न थींदो। ॾिसजांइ, 2 ॾींहंनि जे अंदरि हीउ असांजो ताबेदार थी वेंदो। राज ॾिसंदा अफ़गान मां त पहिरियों आख़िरी दफ़ो चवां थो। वैसे इहो नामुमकिन आहे, ईअं कीअं थो थी सघे जॾहिं असांखे पक्का सबूत हुआ त रेशम मुजन जे बंगुले ते मौजूद आहे, पोइ आख़िर तां बाज़ियाब छो न थी? बाबर सही, इहो सूबेदार सिकंदर आहे मुजन जो यार, वांगार तव्हां थो न।
सोना अॻ में ई हुनखे इतला ॾेई छॾियो हूंदो राति छापो लॻंदी ऐं मुजन सो त आहे वॾो शातिर दिमाग़ उन त राति में रेशम खे कंहिं ॿी जाइ ते मुंतकिल करे छॾियो हूंदो हिनजो मतिलब त जेसि ताईं इहो सूबेदार सिकंदर असांजी हथ में आहे तेसि ताईं ॾोह ख़तम न थींदा ॾोहनि खे ख़तम करण जे लाइ पुलिस जो गैर जानिबदार हुजणु ज़रूरी आहे रेस असांखे ई कुझु करणो पवंदो जेकॾहिं असां पुलिस जे आसिरे रहियासीं न त रेशम ई सोणीअ जा असांखे लाश मिलंदा तव्हांखे रोकियो कंहिं हा मां तव्हांखे रोकिया कोन थो ॿियो बंबोर खे पाए ऐं ज़ालमनि जो हशर नशर कयो जन असांजे नंगनि में असांजी इज़तुनि में हथ विधा आहिनि उन्हनि खे केले उफुट मारियो रेस असांजा दुश्मन गुझा कोन्हनि पथरा आहिनि इहो मुजन ऐं बंगुली असांजा दुश्मन आहिनि जेकॾहिं बंगुल जी ॻिची में हथ पइजी वियो न त इहो पाण ई सची कंदो आशुका न बाबल साईं ते इजाज़त ॾेई छॾी और इन मुजन सां घटि कोन थींदी पर होशियारीअ सां सोडा इहो मुजन आहे गादी वारो माण्हू हिनजा वास्ता बि वॾा हूंदा हिते ॻाल्हि ॻिची में पइजी वञे बाबल साईं ॻाल्हि त ॻिची में पइजी वई आहे न हूअ बि इहो मुजन पराई गादी ते त वेठो आहे नकुली पीर कंहिं जाइ जो पराडी पर पोइ बि सोढा कम एहतियात सां कंदासीं रेस कांबू खान सही तो चए लिक छप में मुजन खे अगवा करे हिते खणी ईंदासीं पोइ लठियुनि ऐं बाठनि जे ज़ोर ते हिन मुजन खां सची कराईंदासीं पर पहिरियां बेलो बोड़ियूं जेकॾहिं मुजन खे सॼी ख़बर आहे त पोइ इहा ॻाल्हि वज़ीर खां गुझी कोन हूंदी मुजन जी ॻिची में हथ विझण खां पहिरियां मां त चवां त न वज़ीर खे साटो ॾियो अहिड़ो साटो ॾियोसि जो सभु राज़ पधरा करे अचे ठीकु आहे रेस पहिरियां ॾींदासीं हिन वज़ीर खे साटो पोइ हिन मुजन खे बि कीले मारींदासीं अस्सलाम वालेकुम आशिक न मुंहिंजो मक़सद आहे फारूक खान हाणे सलामड़ो थियो हाणे कलामड़ो थिए मुंहिंजो मथो न खा अॻे ई मुंहिंजो मीटर फिरियल अथई उफट न मारिस तुंहिंजो मीटर फिरे पियो तो तूं मोटरसाइकिल ठहियल आहीं छा फारूक खान ॾाढ़ी न थई त न ॾे बाक़ी मूंखे मारी छो थो वञा मूं शादड़ी बि न कई आहे जबला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध तूं सॼो ॾींहुं तो झरजंग घुमी भला तोखे ख़बर आहे त सुणी किथे आहे फारूक सुणी जी मूंखे ख़बर कान्हे बाक़ी रेस मुजन रेशम खे बेले में ॻोल्हण वियो आहे सोणी खे ये बघेड़ खणी विया अथई तूं बि वञी सोणी खे इन बेले में ॻोल्ह कबूतर यार बेले खां मां वाकिफ़ न आहियां तूं को ॾस ॾे फारूक 50 आड़ी मूंखे ॾे त मां तोखे सिधो ॾस ॾियां त किथे आहे हा ठीकु आहे अचे ही वटि 50 रुपया वाह वाह अॼु लहे थी वई सॼो ॾींहुं चायूं पीअंदुसि फारूक सोणी खे मुजन अगवा करायो अथई छो जो हुन जी नियत में बि खलल अथई इहो ॿुधाए छॾियईं आऊं आहियां छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल कर बि गुटकू बबलू खान हुकुम करियां मां पाण अचां तो जो अचण जी तकलीफ़ थी इन काबू खान खे फोन कर जे ॿीहर ज़मीन ते आयो त वॾो कंद थींदो तो डिॼी थोस छा हेत बबलू खान अॼु मूंखे पक थी वई तूं मुंहिंजो सॼण आहीं बबलू खान इहो काबू खान फोन ते ॻाल्हि कोन मञींदो पाण ॿई गॾिजी हलंदासीं ऐं हिन काबू खान खे बंगले ते हली दाबो ॾेई ईंदासीं उहो त पक हलंदासीं पर फोन ते तूं महिल दाबो करीस त ख़बर पवेसि ऐं चईसि इहे ज़मीन ते हरू भरू जा चकर न ॾे न त वॾो गंद थींदो हा हा ॾियां थो दाबो मां गुॾिजा थो छा हा ॻाल्हाइसि
मुजन तो ॻाल्हाए काबू खान। मुझे न केतिरो रेशम खे लिकाईंदे अॼु न त सुभाणे रेशम असांखे मिली वेंदी। हिन खां पोइ जेको तुंहिंजो हशर कंदुसि न सो बि राज ॾिसंदा। राज ॾिसंदा। काबू खान मां तो पहिरियों आख़िरी दफ़ो चवां थो जेकॾहिं रेशम जी ज़मीन ते ॿीहर आहे न टकू भगल हूंदई मतां बोलो जई। सोचे समझी ॻाल्हाए। नकुली पीर कंहिंजा जा ईअं न थिए जो सुभाणे माफ़ी घुरण जे लाइ ज़बान ई न हुजई। ज़बान कंहिंजी हूंदी कंहिंजी न हूंदी इहो वक़्तु ॿुधाईंदो। तूं छा मुंहिंजी ज़बान कटींदे? हाणे तोखे ख़बर पवंदी मुजन जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि। बंदि कर फोन। वो इए वो मुल्क खे वॼा वो वाजट कठा काबू खान पाण खे मुत पतो सुनाए। तूं घर हुजी न बंगुल खान मां तोखे ऋण मारे ॾियां। तुंहिंजो साथ हुजे न मां सॼे कोट सां दुश्मनी कयां। मां तोसां गॾु आहियां। मां को तोखे छॾींदुसि क्या? तोखे कोन छॾींदुसि। पर इहो ॿुधा रेशम किथे आहे? बंगुल खान रेशम खे बेले में कढी छॾे अथऊं। सुभाणे हलंदासीं बेले में। तूं सोणी खे कढी अचिजां त मां रेशम खे कढी ईंदुसि। मौलवी ऐं दुलारी अॻे ई घुराए छॾींदासीं। सिको सोणी ऐं वॾेरी रेशम मुंहिंजी मोहसिन आहे ऐं सोणी असांजी तर जी इज़त। ॿी ॻाल्हि त वॾेरी रेशम 2 महीना मुंहिंजी ज़ाल खे पंहिंजी पनाह में रखियो। मां हुनजो इहो अहसान ज़िंदगी भर लाइ नथो सघां। हिन वक़्तु मुंहिंजा मोहसिन तकलीफ़ में आहिनि ऐं मूं मथां बि इहो फर्ज़ थिए थो त हिन वक़्तु मां हुनजे कमु अचां। रेस तव्हां सही था चओ ऐं अलाह साईं तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे त तव्हां मज़लूमनि जी मदद कयो। सोणी यतीम आहे ऐं रेशम बि यतीम आहे। हुनजे मुड़ुस लोंग खे बि ज़ालिमनि मारे छॾियो आहे। पर मां हुननि जी मदद कीअं कयां? मूंखे त इहा बि ख़बर न आहे त सोणी ऐं रेशम हिन वक़्तु किथे आहिनि। रेस जांच कंदासीं त ख़बर पइजी वेंदी त रेशम ऐं सोणी किथे आहिनि। त पोइ जांच कर सिको त वॾेरी रेशम ऐं सोणी आहिनि किथे। रेस चने सराई गुलज़ार खे ख़बर हूंदी पर इहे ॿई असां सां सचा कोन थींदा। पर इहा ॻाल्हि त चिटी आहे। जंहिं बि इहो कमु कयो आहे न उहो असांजो दुश्मन आहे ऐं दुश्मन कॾहिं बि असां सां सचो कोन थींदो छो जो दुश्मन खे मारे मञाइबो। तूं बि इन चनेसर ऐं गुलज़ार खे मारे मञा। रेस संगत बि जाम आहे। किथों न किथों ख़बर पइजी वेंदी। कुझु बि कर कीअं बि कर पर 2 ॾींहंनि जे अंदर अंदर इहा जांच कराए। रेस पोइ अॼु शाम ई मां संगत ॾांहुं हलियो वेंदुसि। रख मोला ते 2 ॾींहंनि खां अॻे ई ख़बर पइजी वेंदी। रेस ठीकु आहे तूं अॼु ई निकिरी वञ। वॾेरी रेशम मूंखे हाणे लॻे थो त असां कॾहिं बि आज़ाद फिज़ा में साह न खणी सघंदासीं। असांजो मौत हिन क़ैद में ई थींदो ऐं असांजियूं क़बरूं बि हिते ई ठहंदियूं। असांजो केरु आहे जो असांजी पोइवारी करे? मां त यतीम आहियां। बाबा तूं किथे आई? तूं ॾिस न अॼु तुंहिंजी थी इन्हनि बगड़नि जे विच में कैद आहे। सोणी न रहो न परेशान थी। दुनिया त उमेदुनि ते क़ाइम आहे। अलाह मां उमेद न ला। हिकु न हिकु ॾींहुं हिन क़ैद मां ज़रूरु आज़ाद थींदासीं। असां जे यतीम थी पियासीं त छा थियो? असांजा हमदर्द खोड़ आहिनि। सोणी मुंहिंजी भेण तूं हिम्मत न हार। रेशम ॾुखे वक़्त में केर बि कंहिंजो न आहे। बस सभु रुॻो पंहिंजे मतिलब जा आहिनि। मतिलब खां सवाइ केर बि कंहिंजी मदद नथो करे। ॾिस तुंहिंजो त बाबा बि आहे ऐं अदो फारूक बि आहे पोइ बि हिम्मत थी हारी। ऐं मूंखे ॾिस मुंहिंजो केरु आहे? मुंहिंजो हिकु त लौंगी त हो उहो बि मूंखां हलियो वियो। रेशम तुंहिंजो त रेस काबू खान आहे
जंहिंजी हुकूमत आ ऐं हर हुकुम हले थो, जे वटि ताक़त आ। ऐं मुंहिंजो चाचो ऐं फारूक ॿई कमज़ोर आहिनि, गरीब आहिनि, मिस्कीन आहिनि। सोनी, तूं हिम्मत कर मुंहिंजी भेण। असांजे पहिरेदार सिर्फ़ हिकु आ ऐं असां हितां हिम्मत कंदासीं न, कंहिं न कंहिं तरीक़े सां हितां निकिरी वेंदासीं। पर वॾेरी रेशम निकिरी केॾां वेंदियूंसीं? असांखे रस्तनि जी त ख़बर ई कोन्हे, कहिड़ो रस्तो काॾे वञे का बि ख़बर कोन्हे, ऐं वञूं त कहिड़े रस्ते सां वञूं? जिॾां कंध तिॾां पंध, नेठि किथे न किथे ज़रूर पहुचंदासीं। हा रेशम, तूं ॾिस, कोई हितां निकिरण जो बंदोबस्त कर। सोनी, हलतनी विथीअ खां ॾिसूं त इहो जाड़ो किथे आ, ऐं इन जाड़े में नज़र कर, ॾिस मथां को न को अची वञे पंहिंजी मदद करे।